दुनिया दर्दन जी। खबरदार दर छिरण जी कोशिश न कजाए। राजल हूँ मांखे शक हुयो पर हाणे पूरी पक थी वई आ। मुंहिंजा वॾा दुश्मन तव्हां आहियो। न भोतार न 20 सालन ताईं तू खून साबित कर। जेकॾहिं असां तुंहिंजा दुश्मन निकिरूं तुंहिंजो हथियार असांजो सीनो। बाक़ी आहे तुंहिंजी नाजाइज़ी बर्दाश्त न कंदासीं। राजल मां कंहिंसां नाइजाइज़ी न आहियां कंदो। हिकु त तव्हांजे ख़िलाफ़ मां वटि तस्वीरूं ऐं ॿियो तव्हां मुंहिंजे हिकु बि न्यापे ते न आया आहियो। न्यापो न भोतार अला हथो ॼाणे तुंहिंजो असांखे हिकु बि न्यापो न आहे मिलियो। छा तव्हांखे हिकु बि मुंहिंजो न्यापो न आहे मिलियो? जेकॾहिं तुंहिंजो न्यापो मिलिया असां उन वक़्तु तो वटि हाज़िर थियूं हा। न भोतार तुंहिंजो असांखे हिकु बि न्यापो न आहे मिलियो। छा कमदार तूं हिननि ताईं मुंहिंजो हिकु बि न्यापो न आहे पुॼायो? भोतार पुछा कर पंहिंजे कमदार खां असांखे हिकु बि न्यापो न मिलियो आहे। भोतार तुम्हें लखा मेंदा हुयूं पर तो असांजी टके जी इज़त बि न आहे कई। बाबल तू बादल खे आज़ाद कर। राजल वारा छा चई विया? तूं हुननि ताईं हिकु बि न्यापो न आहे पुॼायो? जी हाँ भोतार इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। भोतार असल में इहा ॻाल्हि आहे त नादर ख़ान तोखे सबूत ॾेई मोटियो त दरवाज़े ते मूंसां मिलियो ऐं चयईं त वाह कमदार वाह। मां तो तोखे आसमान ते पियो ॻोल्हियां पर तूं ज़मीन ते मिली वएं। हुकुम कर नादर ख़ान। दार मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मां आका जा कातिलनि जा सबूत सौट खे ॾेई थो वञा पर इहे सबूत सही न आहिनि। मां बादल वारनि खे ऐं सौट खे पाण में विढ़ाइण थो चाहियां। कमदार जेकॾहिं सौट तोखे बादल वारनि जो न्यापो ॾे उते न खणी वञजांइ। जेकॾहिं तूं खणी ईंदे पोइ जंहिं शहर में तुंहिंजो भाउ ऐं भाइटियो मज़दूरी कंदा आहिनि उन्हनि जो तोखे लाश मिलंदो। लाश सम्झी वए। बादल वारा प्यारा करीं जा पंहिंजो भाउ हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। भोतार असल में इहा ॻाल्हि आहे। मां नादर ख़ान जी ॻाल्हियुनि में अची वियो। मां त कॾहिं इहो सोचियो बि न हुयो त नादर ख़ान मुंहिंजो एॾो वॾो दुश्मन आहे। बसि नादर ख़ान मां तोखे हाणे कयां त कयां छा? दिलबर हाणे असांखे छा करणु घुर्जे? वरी बि सागर वारा असांजी ॻिची में पइजी विया। आमिर छा वरी छा कंदासीं हिक न हिक खे पूरो। अदा असां हिन कदम खणण खां पहिरियां भोतार खे दाहे ॾियूं। रेस जे हथां सागर खे बदिराए हुनखे साटो ॾियारायूं। मतां थोरनि ॻाल्हियुनि जे करे असां हिक ॿिए जा खून करे वियूं। न न भोतार असांजी हिक बि न ॿुधंदो। भोतार पंहिंजे मसइले में ॾाढो फाथल आहे। अदा पोइ ठीकु आहे। जेसीं ताईं सागर खे मां साटो न ॾींदुमि न तेसीं ताईं सुख जो साह न खणंदुमि। गुलज़ार राजल वारा वॾी हिमत करे विया आहिनि। बादल खे आज़ाद कराए विया। सालार इन्हनि इहो ॾाढो कमु भलो कयो आहे। मां सम्झा पियो राजल वारा बादल खे कॾहिं आज़ाद कराए कोन सघंदा। गुलज़ार राजल वारनि इहो कदम खणी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे भोतार इन्हनि कंहिंखे बख़्श कोन कंदो। भोतार हिन खे बख़्श करे या न हाल फ़िलहाल भोतार जे हथनि मां निकिरी विया। गुलज़ार राजल वारा जे भोतार खे ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी कनि हथ भलो हुयुनि। हालार भोतार ॻाल्हियुनि खां साफ़ जवाबु ॾिनो हुन। इन करे राजल वारनि एॾो वॾो कदम खयो आहे। हाणे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे इन्हनि सां त भोतार लाइ कहिड़ो हशर कंदो। इन्हनि सां हाणे भोतार कहिड़ो बि असर करे पर असां हाणे इन्हनि लाइ छा था करे सघूं? दादा न जेसीं ताईं सौट ज़फ़र ख़ान खे हक़ीक़त जी ख़बर पवे तेसीं ताईं राजल वारनि खे असां ख़तमु करे छॾियूं। भोतार राजल वारनि खे ख़तमु कयूं या न भोतार ज़फ़र ख़ान खे ख़बर पइजी चुकी हूंदी। तूं राजल वारनि ते अजाया इल्ज़ाम आया आहिनि। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। आख़िर सौट छा करण वारो आहे ऐं मूंखे इन परेशानी ॾाढो परेशान करे छॾियो आहे। राजल भोतार ज़फ़र ख़ान असां सां ॾाढी नाजाइज़ी कई आहे ऐं इन जो हिसाब भोतार ज़फ़र ख़ान खां ज़रूरु वठंदासीं। बादल मारींदासीं या मरंदासीं भोतार ज़फ़र ख़ान खे कॾहिं बश्क न कंदासीं। राजल हाणे असांखे जल्दबाज़ी न करणु घुर्जे न त असांखे भोतार ज़फ़र ख़ान हिन ॻोठ में रहण ई कोन ॾींदो ऐं जॻह मटाए पोइ भोतार ज़फ़र ख़ान में ठाहे हथ विझंदासीं। ठीकु आहे पोइ असां जॻह मटाइण जी कोशिशि कयूं था।
ना आदा ना मुखां बर्दाश्त कोन थो थे जगह मटाण ताईं जेसी ताईं मां ज़फर खान का प्लान कोन वठंदुसि तेसी ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून कोन ईंदो। बादल तूं थोरो सोच, असां अगरि जल्दबाज़ी कई त नुक़सान पहुंचो ई कंदासीं। इहा बाबल जी ॻाल्हि सही आहे। जॻह मटाए पोइ भोतार में हथ विझंदासीं। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। सौट बस नादर खान बस, तो में एॾियूं उम्मीदूं न हुयूं। तोखे एॾो वॾो कदम खणंदे शर्म न आई जो पंहिंजे सौट खे क़त्ल कराई। सौट बस नादर खान बस, तोखे हाणे घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। बेॾोह राज लारनि ते इल्ज़ाम हणी उन्हनि खे मुंहिंजे हथां ज़लील करायो थी। हाणे तोखां सभिनी ज़ुल्मनि जा हिसाब घणे वठंदासीं। बस सौट बस, मुंहिंजे साम्हूं घणी टेग न कर। मुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम आहे आकाश जा कातिल इहे कमीना राजल वारा ई आहिनि। नादर खान, इहा सफ़ाई तमामु जल्द थींदी। मां फ़ैसिले लाइ तारीख़ रखंदुमि। केरु ॾोही आहे केरु बेॾोही इहा उन वक़्तु ख़बर पवंदी। नादर खान, जंहिं बि वक़्तु फ़ैसिले जो इतला मिलई हलियो अचिजांइ। ॾिठई दादन, सौट जो ॻाल्हाइण इहो तव्हांजी लापरवाही जे करे थियो आहे। मोहतार, तूं हुकुम करे हा त ज़फर खान खे हिते ई पूरो करे छॾिया हा। दादन, तूं छा थो सम्झी? असां सौट ज़फर खान खे ख़तमु कयूं हा, पोइ हिन ॻोठ में गुज़ारा हुआ। पहिरियां ही ॻोठ वारा असांखे दफ़न कंदा, पोइ सौट ज़फर खान खे खणंदा। दादन, सौट ज़फर खान खे बि ख़तमु कंदासीं। असांखे अञा इंतज़ारु करिणो ई पवंदो। तोखे त ख़बर आहे त नादर खान जा ॿ असूल आहिनि। पहिरियों त दुश्मन खे माफ़ न आहे कंदो, ॿियो गद्दार जी सज़ा माफ़ कंदो अल्लाह। आमिरा, हाणे मौक़ो ॾिसी ॿिन्हिनि मां कयूं था हिक खे पूरो, या दादन खे या सागर खे। अता दिलबर, मुंहिंजे अंदर में त बबड़ जी बाहि भरे थी। मां त चवां थो हाणे जो हाणे हली हिक खे पूरो कयूं। आमिर, तूं हाणे तकड़ न कर। इन्हनि सां अहिड़ो तबरो हशर कंदासीं जो यादि कंदा। दिलबर, इहे निभागा त कंहिंखां डिॼनि ई नथा। इन्हनि जे मथां रहस नादर खान जो हथ आहे। तॾहिं त इहे निभागा हर हिक सां वतन था विढ़ंदा। नादर खान जे करे ई त इहे वञनि था मसला वधंदा, न त दादन वारा केरु थींदा आहिनि जो कंहिंसां अटकनि। छो त इन्हनि खे हाणे मां ॿुधाईंदुमि आमिर कहिड़े बबड़ जी बाहि आहे। बाहि कमदार, ही ग़लती मां तोखे माफ़ थो कयां। बाक़ी ॿीहर नादर खान जे चवण ते लॻी जेकॾहिं ग़लती करण जी कोशिशि कई त पोइ पाण खे ख़ैरु न सम्झांइ। भोतार, ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। मां नादर खान जे चवण में अची वियुमि। ख़ैर हाणे कमदार, जेका थी सा गुज़री, तूं राजल खे चओ मूंसां मिली वञे। माफ़ कयो भोतार, मां राजल वारनि जे कोन वेंदुसि। छो? भोतार, हू हाणे होश में किथे हूंदा, मूंखे ॾिसंदा ई बंदूक हणंदा। तोखे कुझु बि न कंदा कमदार। तूं हाणे चइजांइ त भोतार खे ख़बर पइजी वई आहे आकाश जा कातिल तव्हां न पर नादर खान आहे। इहा सॼी रांदि नादर खान जी कयल आहे। भोतार, मां वञा था थो, पर राजल वारा मूंसां हाणे कहिड़ो असरु कंदा। तूं डिॼ न कमदार, तूं हलियो वञ। दादन, सौट फ़ैसिले लाइ चई वियो आहे। इहो ज़रूरु फ़ैसिलो कराईंदो ऐं फ़िलहाल अहिड़ो को बि क़दम न खणिजो जंहिंसां असांखे नुक़सानु पहुचे। भोतार, तूं इहो फ़ैसिलो पोइ मञी दे। दादन, फ़ैसिले खां असां जेकॾहिं इनकारी कईसीं हिन ॻोठ में असांजी इज़त टके जी न रहंदी। इन करे फ़ैसिले में हलंदासीं ऐं ॻोठ वारनि जो कुर्ब हासिल करण लाइ सौट ज़फर खान सां जीअं में जी मिलाईंदासीं। जेकॾहिं तूं राजल वारनि खे ख़तमु करे अची हा, इहो राज़ ई राज़ रहिजी वञे हा ऐं अहिड़ा मसला ई कोन पैदा थियनि हा। जी हा भोतार, इहा असां ग़लती थी वई आहे। थी दुनिया दर्द नदी, दुनिया दर्द नदी। सब्सक्राइब कयो
असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।